हाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त असीं तव्हांखे खिप्रो खां ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो वेझो ॻोठ मोहम्मद सालेह हिंगोर जो गुज़िरियल 40 सालनि खां इल्मु पिराईंदड़ उस्तादनि जे मान में शागिर्दनि ऐं ॻोठनि पारां तक़रीब रखाई वई। हिन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था अवेस कुंभर जी इन रिपोर्ट में। खिप्रो वेझो ॻोठ मोहम्मद सालेह हिंगोर जो में 40 सालनि खां इल्मु पढ़ाईंदड़ उस्तादनि जे मान में ॻोठाणनि ऐं शागिर्दनि पारां तक़रीब रखी वई। जो असांजा ही ॿारहाड़ी जा जेके स्कूल आहिनि उनमें कॾहिं बि उस्ताद जेके रिटायर थींदा त बसि उहो आयो सही करे आख़िरी चार्ज ॾेई हलियो वियो, पर उनखे जेको उनजी ख़िदमतनि खे साराहिजे ऐं उनखे स्कूल मां वञण वक़्तु उनखे मान शान सां वॾे मर्तबे सां हितां रवानो कजे, उहो असां वटि अॻे न हुयो। पर हाणे ही असांजे प्राइमरी स्कूल सालेह आबाद हिंगोर जो यूनियन बिलावल जो स्कूल आहे, सो इन में जेको अॼु इतफ़ाक़नि 3 उस्ताद गॾु रिटायर पिया थियनि। सो उन्हनि जे मान ऐं शान में जेके हाणे जीअं तव्हां ॿुधो हूंदो त स्कूल 73 में हिन जो बुनियादु पियो आहे, त हाणे 73 तक़रीबन 40 साल खां मथे थी विया आहिनि। सो उन्हनि 40 सालनि में जेके ॿार हितां खां पढ़ी निकिता हाणे उहे काफ़ी अॻिते वधिया आहिनि, वॾनि उहिदनि ते आहिनि, हुननि मास्टर्स कई आहे, ऑफिसर थिया आहिनि। त हाणे शाबस हुजे उन्हनि खे, उन्हनि जेको आहे सो पंहिंजनि उस्तादनि खे इज़त जे लाइ ही प्रोग्राम जेको आहे सो तरतीब ॾिनो। हिन में सभई काफ़ी माण्हू जेके से प्रोग्राम अटेंड करणु आया ऐं उन्हनि उस्तादनि जी जेके असांखे अॼु रिटायर थी स्कूल खे अलविदा चई रहिया आहिनि उन्हनि जी हिम्मत अफ़ज़ाई कयूं। ऐं रिटायर थी रहिया आहिनि हिते साईं मोहम्मद हसन कुंभार साहिबु ऐं अरबाब अली हिंगोर जो साईं अब्दुल हकीम हिंगोर जो साहिबु। त ही प्रोग्राम हिकिड़ा शानदार प्रोग्राम आहिनि ऐं उस्तादनि जिन पंहिंजो वॾो वक़्तु सिड़ाए शागिर्दनि खे तयारु कयो। उन्हनि शागिर्दनि साईं वारनि जे मान में प्रोग्राम इहो ॾिनो आहे, उनखे हिकिड़ी मंचता ॾिनी आहे उस्तादनि जे लाइ हिकिड़ो सुठो सोण त उहो पंहिंजा शागिर्द जिन तयारु कया आहिनि, जिन महिनत कई आहे ऐं उहो उनखे रिवॉर्ड मिलियो अॼु। ऐं तव्हां सम्झो त सुठी ॻाल्हि आहे, सुहिणी ॻाल्हि आहे। 3 उस्ताद सालेह आबाद जा मौलवी मोहम्मद हसन कुंभर साहब, अरबाब अली हिंगोर जो साहब, अब्दुल हकीम हिंगोर जो साहब जी हिकिड़ो तवील ख़िदमतुनि जो इख़्तिताम थियो आहे। एजुकेशन में उस्ताद हुया पाण 42 ईयर्स 36 ईयर्स 30 ईयर्स उन्हनि हिते पंहिंजो सर्विसिस ॾिनियूं। उनजी रिटायरमेंट जे शान में असां जेका ही तक़रीब रखी आहे त जीअं उन्हनि खे असां हिकिड़ो ट्रिब्यूट ॾियूं, हिकिड़ी भेटा ॾियूं। ऐं सिंधी क़ौम ते जेको लेबल आहे त सिंधी क़ौम मुर्दा परस्त क़ौम आहे, मरी वञण खां पोइ उनजी वाखाण कंदी आहे, तारीफ़ कंदी आहे, प्रेज़ कंदी आहे। असां चाहियो त उनखे टोड़ियूं ऐं नयूं रवायतूं, नवां ट्रेंड जेके दुनिया मुतारिफ़ कराया आहिनि उनखे असां बि फॉलो कयूं ऐं असां पंहिंजा जेके उस्ताद आहिनि उनखे रेस्पेक्ट ॾेई ऐं उनखे अॼु हिकु बहितरीनु उस्ताद खे हितां जे ॻोठ वारनि शागिर्दनि ऐं वालिदीननि गॾिजी उस्ताद खे अलविदाई तक़रीब ॾिनी आहे। रिटायरमेंट जी बहितरीनु तक़रीब थी आहे, तंहिंमां असां महसूसु करियूं था त असां महज़ब क़ौम आहियूं ऐं हिन महज़ब क़ौम में असां पंहिंजे मोहसिननि जो क़दुरु करे ॼाणूं था। ऐं अॻे असां सिंधी माण्हुनि ते हिकिड़ो लेबल हो त सिंधी माण्हू मुर्दह परस्त आहिनि, पर अॼु साबित थियो आहे त असां सिंधी माण्हू ज़िंदह परस्त आहियूं, जो पंहिंजे मोहसिन जो क़दुरु सां अॼु हिकिड़े बहितरीनु उस्तादनि जी हिकिड़ी क़िस्म रिदाई तक़रीब में उस्तादनि जेका भेटा पेश कई वई आहे, सॼी सिंध खे अहिड़ो पैगाम थियणु घुरिजे त हाणे असांजे उस्तादनि जी क़दुरदानी करणु खपे। जीअं असां पंहिंजे उस्तादनि जी, पंहिंजे मोहसिननि जी मालिकी कंदासीं त सिंध आबाद रहंदी, सिंधी माण्हू जाग थींदा ऐं सिंधी माण्हुनि में शौर हुजण लाइ उस्ताद जो हिकिड़ो वॾो मक़ाम ऐं उस्ताद जो किरदारु आहे। उन करे उस्ताद खे उस्ताद जी अज़ीम मुर्तबे जेतिरो मान ऐं इज़त मिलणु खपे। विदाई तक़रीब रखी आहे साईं अरबाब अली हिंगोर जो, साईं मोहम्मद हसन कुंभार ऐं साईं अब्दुल हकीम हिंगोर जो साहिब जी। साईं वारनि वॾी सर्विस पंहिंजी अधु उमिरि हिते ॾेई साईं वारा रिटायर थियनि पिया। साईं वारनि हाणे सॼे ॻोठ ते थोरा न सिर्फ़ु तइलीम जे मैदान में पर दीनी मैदान में साईं वारनि जी वॾियूं ख़िदमतूं आहिनि। तक़रीब में शरीक उस्तादनि, शागिर्दनि, आयल महिमाननि जो चवण त इल्मु पढ़ाईंदड़ उस्तादनि जे मान में अहिड़ियूं तक़रीबूं रखणु खपनि। इन सां ॿियनि इल्मु पढ़ाईंदड़ उस्तादनि जी हौसला अफ़ज़ाई थींदी। अवेस कुंभर, अवामी न्यूज़, खिप्रो।